सच्चो सतराम। कृपया इस चैनल को सब्सक्राइब करें और बेल आइकन को प्रेस करना ना भूलें। धन्यवाद। सच्चो सतराम। असांखे ख्याल रखण खपे। जॾहिं असां मालिक जी रहमत में अचूं त पोइ असां सभिनी खे पंहिंजे चेहरे खे बणाए रखणु खपे। पंहिंजी हालत, पंहिंजे ॻाल्हाइण, पंहिंजे एटीट्यूड खे बहितर रखणु खपे। असां जंहिंसां बि मिलूं, जिते बि हुजूं, या वेठा रहो, असांजो चेहरो मुस्कुराईंदड़ हुजे। कॾहिं असांखे क्रोध न अचणु खपे। छाकाणि कंहिं कंहिं माण्हू खे क्रोध जल्दी ईंदो आहे, ऐं क्रोध ई असुलु आहे। बे ज़्यादातर असांखे जेको ईंदो आहे, या कुझु लफ़्ज़ ॻाल्हाईंदा आहियूं, केॾे ठोकींदा आहियूं, कुझु कंदा आहियूं, उहो असांखे कुझु मंदर में ज़्यादा ईंदो आहे। ॿाहिरि असांजी इज़त हुजे न हुजे, को सुञाणे न सुञाणे, मंदर में ईंदासीं पंहिंजो अहंकार वॾाई एॾी ॾेखारींदासीं जंहिंजो को अंदाज़ न हूंदो। थोरी थोरी ॻाल्हि ते का हीअं न कयो आहे, हीअं न कंदा, हे न आहे, छो न आहे, कीअं न आहे, हीअं हलणु खपे। हिकु असां पाण न कयूं। ॿियो वरी जेको करे अञा उनजे लाइ उबतो करणु। हिकु त पंहिंजे करण जो भाग कोन्हे, अञा वरी जंहिं कयो उनजे भाग खे बि लता हणूं त पंहिंजो पाण सां बि लतो मिलणु शुरू थी वञे, उबतो थी वेंदो आहे। वधि में वधि असांखे महसूसु थिए, थोरो सुझाव ॾेई सघंदा। ऑफिस में किथे उहे चई सघंदा भई हीअं थिए त बहितर आहे, वधीक जेको तव्हांखे सही लॻे, पंहिंजो कुझु करे सघंदा। आमतौर घणो करे मंदर में ज़्यादातर क्रोध उन्हनि खे ईंदो आहे जंहिंजी घर में न हलंदी आहे, इहा उनजी पहिरीं निशानी हूंदी अथव। जंहिंजी मंदर में अची क्रोध करे, उनजा निशानी घर में जी काई न हलंदी, को ॿुधण लाइ तयारु कोन्हेसि। पोइ जंहिं महिल घर में हुनजी इज़त न हूंदी आहे, कोई न ॿुधंदो आहे, या हुनखे उहा मोट न मिलंदी आहे, पोइ सभु पंहिंजूं बाहियूं भड़ास अची करे मंदर में कढंदो। भई उते ॿियो कोई चवण वारो कोन्हे। या कॾहिं रिश्तेदारी में, समाज में, मुआशरे में, वॾी नंढाई में उनखे इज़त न हूंदी आहे, पोइ अची करे मंदर में बदिलो वठंदा, ॿाहिरि हूंदा न पहुचंदो, ऐं उते वॾे में वॾो जेको लास पहुचंदो आहे। हिकु अॻु में ई असांखे इज़त ऐं शान जो भाग कोन्हे। वरी अञा मंदर में अची करे ॿिए जी लाथी से ॿिए खे कुझु कयोसीं त उहो एतिरो त भाग खे चोट पहुचंदी आहे, जो अचण वारो भाग, थियण वारो भाग बि कई गुना पोइ ते हलियो वेंदो आहे, जिते असां पूरी इज़त अॻिते जी बि विञाए करे पंहिंजो पाण खे जनम जनम में ख़्वार करे छॾींदा। तंहिंजे करे पंहिंजी क़िस्मत, पंहिंजे भाग खे बणाइण जे लाइ मंदर में त करे असां गुस्सो खणी न अचूं। आमतौर सां असांजे समाज में, माहौल में, घर में, कंहिं रिश्ते में, कंहिं नंढ वॾाई में, कंहिं साड़ में, कंहिंसां ॿाहिरि न पहुची सघंदा आहियूं, त पोइ पंहिंजूं सभु दुश्मनियूं अची करे असां पंहिंजे मंदर में पूरियूं कंदा आहियूं। उते अची करे कंहिंजी मुखालफ़त कंदासीं, कंहिंजे लाइ ॻाल्हाईंदासीं, कंहिंखे कुझु चवंदासीं। इहे असांजे हथ कंदा तमामु ख़तरनाक हूंदा आहिनि, जेके असांखे एतिरो त ख़राबु ऐं ख़्वार कंदा आहिनि जंहिंजो को अंदाज़ न हूंदो। ॿाहिरि असांजा कंहिंसां बि केतिरा इख़्तिलाफ़ हुजनि, ॿाहिरि असांजा कंहिंसां कहिड़ा बि वास्ता हुजनि, लेकिन मंदर में अची करे असां कॾहिं बदिलो न वठूं, पर अञा असां सोचूं जेको आयो आहे मालिक जी रहमत में आयो आहे, अञा असांखे चङी नज़र, चङे नज़रिए ऐं चङी इज़त सां ॾिसंदासीं,
त पोइ जेको असां पोइ त बि पवंदासीं उहो भाग एतिरो वरंदो आहे कि असांजा सभु पाप ख़तमु थी करे असांखे इज़त ऐं शान मान वारा बणिजी वेंदा उहो सभु थी वेंदा। तंहिंजे करे मंदर में अची करे असां कॾहिं बि कंहिंजे बदिले जी, कंहिंजी रुसवाई जी, कंहिंजे लाहिण जी इहो असांखे कॾहिं न हुजणु खपे। छाकाणि त असां मंदर में लाहींदा आहियूं जी पहिरीं निशानी आहे असांजी घर में ई इज़त न रही आहे त ॿाहिरि छा थींदी। जेको घर में, समाज में, दोस्ती में, माहौल में रुसवा थी करे ईंदो आहे पोइ साड़ कढण जे लाइ अञा मंदर में उहो कंदो आहे जी, साड़ कढंदो आहे। जॾहिं त मंदर में साड़ खे ख़तमु करे मालिक जी रहमत सां पाए करे पंहिंजो पाण खे थियारण जो कमु करिणो हूंदो आहे, पंहिंजो पाण खे ऊचो बनाइण जो कमु हूंदो आहे। अगरि मंदर में कंहिं ॻाल्हि ते धाम ते उन मालिक जी रहमत में अची करे असांखे करे गुस्सो अचे बि सही न, या कंहिंजे लाइ को साड़ पैदा थिए त पोइ बि असां चऊं हिते त मां मालिक जी रहमत में आहियां, आसीस हुनजी पाईंदो रहंदा, तूं बि पाए थो, ठीकु आहे, ॿाहिरि निकिरी करे पोइ मां तोखे ॾिसंदुमि, उनखे पोइ न करो। जीअं असां चवंदासीं ॿाहिरि निकिरी करे तोखे पोइ ॾिसंदुमि, जेको बि आहे ॿिए दफ़े सुभाणे ॿिए ॾींहुं जॾहिं मिलियासीं पोइ मां तोखे ॾिसंदुमि, पोइ घड़ी खां पोइ मालिक जी रहमत में ईंदासीं, उनजी आसीस मिलंदी, असां एतिरा थधा थी वेंदा जे साड़ बाक़ी रहंदो ई न त ॿाहिरि वञी करे छा सड़ंदासीं, अञा ठहिरंदासीं, ख़ुशि ख़ुशहाल थी वेंदासीं, बहितर थी वेंदासीं।